सैकड़ो ॿार दर्सी किताबनि खां महरूम आहिनि। मैसर 70% किताब जेको आहे ॿारनि खे मैसर न आहिनि। जॾहिं त 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। उन्हनि लाइ मिनिस्टर साहब कहिड़ी पॉलिसी जोड़ी आहे उहा बि वाज़े तां ॿुधाए सघे थो त कहिड़ी पॉलिसी हुननि जे लाइ जोड़ी वई आहे। असीं सम्झूं था त सिंध जे तालीमी निज़ाम ते वॾे पैमाने ते हीरोशिप खां हटी करे डायलॉग जी ज़रूरत आहे। ज़मीनी हक़ीक़तनि जे रोशनीअ में हिकमत अमली जोड़ण जी ज़रूरत आहे। उस्तादनि जी सिख्या समेत डिजिटल एजुकेशन जी ज़रूरत आहे। उन सिलसिले में पेटल जे दोस्तनि 25 अगस्त ते सांगड़ डिस्ट्रिक्ट में साबका मरकज़ी जनरल सेक्रेटरी हाजी मोहम्मद नाज़र निज़ामानी जे सरबराही में कठाई वई आहे। उन डायलॉग जी शुरूआत कई वई आहे जंहिंमें पेटल मरकज़ पारां 3 रुकनी वफ़द अंगना करण सां हिकु केस स्टडी तौरु पेश कंदो। असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदासीं त वज़ीर तालीम जे अहिड़ी मुहिम जोईअ जो नोटिस वठंदे खाइंस तालीम जो कलमदान वापसि वरितो वञे। साॻे वक़्तु असीं वज़ीर तालीम खां पिणु मुतालबो कंदासीं त हिन उस्तादनि जे ख़िलाफ़ जेका बदकलामी कंदे संदत दिल आज़ारी कई आहे, असेंबली जे अंदरि जेके जंहिं क़िस्म जा हुन डाला ॻाल्हाया आहिनि उन जी असांजे पिरामिरी उस्तादनि खां माफ़ी वरिती वञे, वरना असीं पंहिंजो लाअमल करण लाइ तयारु हूंदासीं। उन ते माफ़ी वरिती वञे। ॿी सूरत में पेटल 28 अगस्त ते मरकज़ी काबीना जी रिथियल इजलास में वधीक लाअमल तरतीब ॾींदी जेकॾहिं हुन माफ़ी न वरिती उस्तादनि खां। बायोमेट्रिक चेंज करण जो अमल जेको सेंट्रलाइज़ थियल आहे उहो कराची में उहो उन जे हथ मां, न डीओ जे हथ मां, न टीओ जे हथ मां, न डायरेक्टर जे हथ मां। त असां डायरेक्टर डीओ से कहिड़ो करे छॾे सघूं था जॾहिं इहा सॼो पावर सेक्रेटरी साहब जे हथ मां, त लिहाज़ा डीओ डायरेक्टर ते असांजो को प्रेशर नथो हली सघे। ऐं जेको रिसेंटली हिन जेको आहे पंहिंजो ट्रांसफर पोस्टिंग रिप्लेसमेंट कई आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि सभिनि जे अंदरि, पर बिलख़ुसूस मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि हिकिड़े तालुके खां ॿिए तालुके में जेको उस्तादनि खे ट्रांसफर कयो आहे, हीअ सरासर ज़्यादती न आहे। हीअ तालीम जी बहितरी न आहे, पर तालीम खे बिगाड़ण जे लाइ आहे। हीअ हिकिड़ो ऐं आख़िर में हिकिड़ी शइ चवंदो वञा, ज़ाती तरह सां मूंखे हुन लाइ इज़त आहे, पर हिकिड़ो गिलेमर्ग दुनिया जो हिकिड़ो छोकिरो शहज़ाद राय चवनि था, उहो रोज़ाना जेका डिक्टेशन थो ॾे ऐं सरदार शाह साहब हुनजी हर ॻाल्हि खे यस कयो वञे। असांजे सिंध जे अंदरि एतिरा बहितरीन स्कूल, कराची जे अंदरि अहिड़ा बहितरीन स्कूल जेके यूनिवर्सिटी जी दर्जो रखनि था, उन्हनि खे प्राइवेट पार्टनरशिप तौरु उन्हनि खे ॾिनो वियो आहे। त बाबा इहे तव्हां सखर जे अंदरि, शिकारपुर जे अंदरि, लाड़काने जे अंदरि, खैरपुर जे अंदरि जेके बरहाड़ी जे अंदरि स्कूल आहिनि जिते अप्रोच न आहे, जिते फर्नीचर न आहे, जिते बिल्डिंग न आहे, तव्हां उते ॾियो, उते उन्हनि ग़रीब माण्हुनि खे फैसिलिटेट कयो त उन्हनि जा बच्चा, उन सिंध जी क़ौम जा बच्चा जेका पढ़ी करे वधी सघनि। ऐं हर जेका फैसिलिटी शहरनि जे अंदरि ऑलरेडी आहिनि, पर तव्हां ॿारनि जे अंदरि ॾियो जेका उहो ॾियण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं को ॿियो अची को अहिड़ो ई मिनिस्टर जेको ही मुतालबा रखे थो या जेकी ॻाल्हियूं करे थो उहो बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे त पोइ अमल जो उते लाइ मुंझाओ। बिल्कुलु तव्हांजो सवाल दुरुस्त आहे, पर पीपुल्स पार्टी जे अंदरि तमामु क़ाबिल ऐं मोहतरम MPs आहिनि ऐं सम्झां थो अहिड़ा कॉम्पिटेंट माण्हू आहिनि जो उन्हनि खे जेकॾहिं तालीम जो कलमदान ॾिनो वञे त आउं नथो सम्झां त हिन क़िस्म जी अहिड़ी का उहो एक्सरसाइज कंदो। मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम, सभु क़ाबिल एतिराम पीपुल्स पार्टी, इहो फ़ैसिलो त जेको आहे पीपुल्स पार्टी करे सघे थी ऐं नथो करे सघे। क़ाबिल काफ़ी आहिनि, पर बदकिस्मती सां हू जेको नेशनल असेंबली में हलिया विया आहिनि, पीपुल्स पार्टी में MP तौरु ते वेंदा आहिनि ऐं तमामु क़ाबिल आहिनि। उनजो 28 तारीख़ असांजे सिंध जी मरकज़ी काबीना जी मीटिंग रखियल आहे ऐं उन में लाअमल वधीक फ़ैसिलो करे सघूं था। तकलीफ़ूं आयूं आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिपार्टमेंट जे तरफ़ां आहिनि। सितमगिरी इहा आहे त 2023 में असांजे सर्विस स्ट्रक्चर जो नोटिफिकेशन निकिरणो आहे, जेको सेक्रेटरी साहब, मिनिस्टर साहब हेठि जेको आहे उन्हनि जा मिनट्स वठण लाइ मोकिलियो आहे डायरेक्टर जनरल। सितमगिरी जा 6 रिमाइंडर कढिया विया आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि कहिड़ी आहे त जेकॾहिं हेड ऑफिस डिपार्टमेंट जो सेक्रेटरी साहब लेटर कढे ऐं उनजो जेको आहे मातहत मुलाज़िमनि खे रिप्लाई न ॾे त आउं सम्झां थो त उनखे उन कुर्सी ते वेहण जो हक़ न आहे। उन सां गॾोगॾु मिनिस्टर साहब खे बि उन कुर्सी ते वेहण जो हक़ न आहे। जो तव्हां सिंध जे सवाल प्राइमरी उस्तादनि जा मसइला मुंझाए लत हेठां रखी करे ऐं उस्तादनि ते उन्हनि खे ध्यानु हटण ख़ातिर मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका पॉलिसियूं मरे रहिया आहियो, लिहाज़ा असीं तव्हांजे ग़लति पॉलिसियुनि खे कॾहिं बि क़बूल कोन कंदासीं। वेलकम ऐं सिहतमंद पॉलिसियुनि तव्हांजी उन्हनि खे वेलकम कंदासीं। त तव्हां
कि हिकु दफ़ो वरी तव्हां प्रेस जे दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। और पुछण थो घुरां त कॾहिं उमरकोट ज़िले जे स्कूलनि जी पोजीशन ॾिठी वई आहे, हालत ॾिठी वई आहे, उन स्कूलनि में विज़िट कयो वियो आहे, छा कयो आहे? कुझु कोन कयो वियो आहे। उन खां पोइ पिरामिड उस्ताद ऐं हिन प्लेटफॉर्म ते चवां थो त कंहिं बि सूरत में मिनिस्टर साहब जे ख़्वाहिश मुताबिक़ टेस्ट पिरामिड उस्ताद न ॾींदो, न ॾींदो, न ॾींदो। ऐं हुन सां गॾोगॾु जेको लेसन पॉलिसी, असां वेलकम था कयूं लेसन पॉलिसी खे, पर हुन जो मक़सदु इहो न हुजे त पिरामिड उस्ताद खे उन जे प्रोमोशन सां मशरूत कयो वञे।